بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد السلام عليك يا وصي المصطفى يا أمير المؤمنين يا علي المرتضى اللهم لعن قتلة أمير المؤمنين اللهم لعن قتلة أمير المؤمنين اللهم لعن قتلة أمير المؤمنين اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم محترم नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अव्हांजे इल्म में आहे त 19 रमज़ानुल मुबारक जी राति अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जन खे काइनात जे शकी तरीन इंसान तरफ़ां इंसान जे हथां ज़रब लॻी। अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम उन जी ज़रब सां शदीद ज़ख़्मी थी पिया ऐं 19 रमज़ानुल मुबारक जी राति लैलतुल क़दर जे रातिनि मंझां हिकु राति आहे जंहिंजे आमालनि मंझां 19 रमज़ान मुबारक जे आमालनि मंझां हिकु अमल इहो आहे त 100 मरतबा अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जे क़ातिल ते लानत कजे। बहितर आहे त अरबी में न त हर ज़बान में माण्हू करे थो सघे। लानत जो अरबी में तरीक़ो इहो आहे त अल्लाहुम्मा लअन क़तलता अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम। उहो अली उहो अमीरुल मोमिनीन जंहिंजी फ़ज़ीलत में दिलि चाहे थी त हिकु रिवायत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था लव अन्न समावाति वल अर्ज़ीना वुज़िअता फ़ी कफ़्फ़ा व वुज़िअ ईमानु अलीइन फ़ी कफ़्फ़ा लरज्जहा ईमानु अली। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था अगर ज़मीन आसमान खे तराज़ू जे हिकु पलड़े में रखियो वञे ऐं अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जे ईमान खे तराज़ू जे ॿिए पलड़े में रखियो वञे त ज़रूर बज़रूर अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जो ईमान ज़मीन आसमान खां वधीक वज़नी थींदो। उहो काइनात जो अमीर इमाम जंहिंजी शान एतिरी आहे लेकिन गाफ़िल इंसाननि दुश्मन इंसाननि उनखे न सुञातो। 19 रमज़ान मुबारक जो रोज़े जो अजुर ऐं सवाब ॿुधाइण जे लाइ हाज़िर थिया आहियूं। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था व इज़ा काना यौम तासे अशर लम यबका मलकुन फ़िस समावाति वल अर्ज़ इल्ला इस्तअज़नु रब्बहुम फ़ी ज़ियारति क़ुबूरिकुम कुल्ल यौम। फरमाइनि था त जॾहिं 19 रमज़ान मुबारक जो ॾींहुं थींदो रोज़ेदार रोज़े में हूंदो त ज़मीन आसमान में हिकु बि फ़रिश्तो बाक़ी न रहंदो। उहे पंहिंजे रब खां इजाज़त वठी उन रोज़ेदारनि जी क़ब्रनि जी ज़ियारत लाइ फ़रिश्ता अची वेंदा। केॾी न मंज़िलत अज़मत इन रोज़ेदार जी आहे जंहिंजी क़ब्र जी ज़ियारत लाइ फ़रिश्ता आसमान तां ज़मीन ते अचनि। वो माकुल्ले मलकिन हदियतुन व शराब ऐं ईअं ई नाहे त फ़क़ति ज़ियारत करण ईंदा बल्कि उन मोमिन जे लाइ हर फ़रिश्ते वटि हदियो बि हूंदो उन मोमिन जे लाइ ऐं मशरूब शरबतूं बि हूंदियूं जेके जन्नती शरबतूं मशरूब उहो मोमिन पी करे पंहिंजे अंदरि सुकून महसूसु कंदो। ही 19 रमज़ान मुबारक जे रोज़ेदार जे लाइ अजुर ऐं सवाब आहे ऐं असांखे यकीनन आइमा मासूमीन अलैहिस्सलाम जी सीरत मां हर टाइम हर वक़्तु हर महल इहे रहनुमाई थी मिले त अल्लाह जे वाजिबात खे अदा करण जी कोशिशि कयूं ऐं मुहर्रमात खे तर्क कयूं। जंहिं वाजिबात खे अदा कयो मुहर्रमात खे तर्क कयो उहो आदिल इंसान आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।